मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अॼुकल्ह माण्हुनि में इहा आदत वॾी लॻी पई आहे त माण्हुनि खे ॿियनि जा गुनाह फौरी तौरु नज़र ईंदा आहिनि त फलाणो जेको हीअं ई आहे त माण्हू खे पंहिंजा गुनाह जेको नज़र न ईंदा आहिनि। जॾहिं ॿियनि जे गुनाहनि खे ॾिसणु शुरू कंदव न जॾहिं ॿियनि जे गुनाहनि खे ॾिसणु शुरू कंदव न मां चवंदो तव्हां ईअं सम्झो पाण खे पोइ पीर सम्झंदव, पाण खे पोइ वॾी लेवल जो को मुर्शिद सम्झंदव। तव्हां चवंदो कंहिंखे सम्झो कोई बि मां में को गुनाह न आहे। त माण्हू ॿियनि जी नेकियुनि खे ॾिसण जी कोशिशि करे ऐं पंहिंजे गुनाहनि खे विच में आणण जी कोशिशि करे त यार मां गुनाहगार आहियां, अल्लाह ताला मुंहिंजी बख़्शिश करे, अल्लाह ताला मूंखे माफ़ु करे। त हमेशह ख़ता जेको ॾिसंदा कयो न, ख़ता सभ खां पहिरियां ॿियनि जी चेक करण खां पहिरियां पंहिंजी चेक कंदा कयो। ॿियनि जी ख़ता चेक करण खां पहिरियां पंहिंजी ख़ता चेक कंदा कयो त मां में कहिड़ा कहिड़ा फॉल्ट आहिनि। जॾहिं पंहिंजा फॉल्ट ॾिसंदव त पोइ तव्हांखे अॻिले बंदे जी नेकी नज़र अचणु शुरू थी वेंदी। पर असां वटि इहो माहौल अॼुकल्ह सॼो ईअं लॻो पियो आहे, पंहिंजे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि न सोचींदासीं, ॿियनि जा गुनाह तलाश कंदासीं। अल्लाह करे कंहिंजो कोई गुनाह मुंहिंजे हथ में अची वञे। ॾिसो गुनाहनि खे फ़ाश करणु हे बि वॾो ख़तरनाक जुर्म अथव। गुनाह खे कंहिं मुस्लमान खे तव्हां ॾिठो कंहिं गुनाह में, कंहिं मुस्लमान खे कंहिं गुनाह में ॾिठो, पोइ चाहे उहा औरत या मर्द आहे, उनखे कंहिं बि गुनाह में ॾिठो, अल्लाह माफ़ करे ज़िना में ॾिठो, शराब में ॾिठो, क़तल में ॾिठो या अहिड़ी तरह तमामु वॾे मासीत में ॾिठो, उहो गुनाह जेको आहे बयानु करणु, अच्छा क़तल जो जेको गुनाह आहे त उनखे जेको आहे बयानु बंदो करे सघे थो, छाजे करे उहो अॻिले जे मथां ज़ुल्म थियल आहे। बाक़ी शराब में, ज़िना में, हाँ जुआ में, इन गुनाह में अगरि कंहिं मुस्लमान खे ॾिठो ऐं उन मुस्लमान तौबा कई बाद में यार इहो गुनाह मां न कंदुमि, ऐं इहो गुनाह जेको आहे मुंहिंजो कंहिंखे ॿुधाइजे बि न। छो त अहिड़ा मुस्लमान काफ़ी हूंदा आहिनि जॾहिं कोई कंहिंखे गुनाह ते ॾिसंदो आहे न पोइ हो तौबा कंदो आहे, तव्हां यार इहो गुनाह जेको आहे मुंहिंजो आम न थी वञे माशरे में। पर जेकॾहिं उहो हक़ीक़त में तौबा बि करे थो ऐं गुनाह खां बि जान उहो छॾे वियो आहे, हाणे उहो मुस्लमानों खे तानो ॾे, अड़े बदमाश, अड़े हिनखे थोरो रोकिजो। हाणे उहो मुस्लमान जेकॾहिं उहो गुनाह बयानु कंदो त इहो क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इनखे बि जेको आहे रुसवा कंदो। काफ़िनि असांखे दोस्तनि ॿुधायोसीं कीअं असांजे दोस्त जे अंदरि फलाणो जेको आहे फॉल्ट हुयो, गुनाह फलाणो हुयो, उन गुनाह खां तौबा बि करे छॾी, बाद में बि माण्हू उन्हनि खे तानो ॾींदा यार तूं अहिड़ो आहे, तूं अहिड़ो आहे। यादि रहणु खपे त जीअं हिते हिन मुस्लमान खे रुसवा था कयो न, क़यामत ॾींहुं ख़ुदा बि जेको आहे तव्हांखे रुसवा कंदो। हिकिड़ी तमामु वॾी डिटेल सां हिकिड़ी हदीस आई त क़यामत ॾींहुं अल्लाह ताला तमामु इंसाननि खां हिसाबु किताबु वठंदो। क़यामत ॾींहुं अल्लाह ताला तमामु इंसाननि खां हिसाबु वठंदो। हिसाबु जंहिंजो अल्लाह ताला वठंदो न, पोइ अल्लाह ताला कुझु माण्हुनि खे अल्लाह ताला पंहिंजे अमर सां हिकु पर्दो लॻाईंदो। अल्लाह ताला उन बंदे खे उन पर्दे में अंदरि घुराए करे पोइ अल्लाह ताला उनखे ॾेखारींदो, हे गुनाह तूं कयो आहे, हे गुनाह तूं कयो आहे, हे गुनाह तूं कयो आहे हिन फलाणे टाइम। त उहो हैरान थींदो, उहो चवंदो बिल्कुलु इहे मूंखां गुनाह सादर थिया आहिनि। पोइ उहो इन ॻाल्हि ते सलाह कंदो, हेॾो सारो ॿार मजमू आहे, अवलिन आख़िरीन सभु इंसान बीठा आहिनि, अल्लाह ताला अॼु मूंखे हे पर्दे में गुनाह थो ॾेखारे, त पोइ अल्लाह ताला जी तरफ़ां इरशाद थींदो दुनिया में तूं इंसाननि जा गुनाह ॾिठा हुया ऐं उनखे पब्लिक में कंहिं क़िस्म जो कोई बि बयानु न कई। अॼु अल्लाह बि जेको आहे तुंहिंजे गुनाहनि खे विच में पर्दो लॻायो आहे, तोखे इंसान जा रुसवा नथो करे। त असांजे मुस्लमाननि में वॾी हिन टाइम वरी बुरी आदत आहे, औरतुनि में बि बुरी आदत आहे, मर्दनि में बुरी आदत आहे, कंहिंखां कोई बि यानी चेक कंदा वञनि, चेक कंदा ॻोल्हींदा वधंदा, ख़ुदा करे कंहिंजी को बुराई असांखे हथ में अची वञे, का ख़राबु ॻाल्हि उनजे हथ में अची वञे त उनखे असां जेको आहे राज़ फ़ाश कंदा वधूं। त सर अल्लाह तव्हांजे मथां निगहबान आहे, अल्लाह तव्हांखे ॾिसे थो, तव्हांजे कौल खे, तव्हांजे फ़ेल खे, तव्हांजे हलण खे, तव्हांजे फिरण खे अल्लाह ताला ॾिसे थो। अल्लाह ताला हली करे तव्हांखे बि सुभाणे हिन गुनाह में मुतला कंदो। हिकु रिवायत में मुंहिंजे ज़हन में हिन टाइम उहा रिवायत नथी अचे, कि रिवायत में आयो त कोई बंदो अगरि कंहिंखे ताना थो ॾिए त तोमें मिसाल थो ॾियां, ज़िना जो फॉल्ट आहे, उनखे चवंदो अड़े तूं ज़ानी आहे, तूं ज़ानी आहे, तूं ज़ानी आहे, औरत खे चवे तूं हेड़ी आहे, तूं बदकार आहे, तूं बदकार आहे। रिवायत में आयो त अगरि उहा अॻिली औरत उन गुनाह खां तौबा करे वई, उहो मर्द अॻिले गुनाह खां तौबा करे वियो ऐं पोइ बि हे मुस्लमानों खे ताना थो ॾिए तूं अहिड़ो आहे, रिवायत में आयो त अल्लाह ताला तेसि ताईं हिनखे मौत न ॾींदो जेसि ताईं हिनखे उन गुनाह में अंदरि अल्लाह ताला मुब्तला न करे।
छो त असांजी जान जे मथां जेको वॾे में वॾो हक़ु आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। ॾिसो हे मामला हे अक्सर अल्लाह ताला पंहिंजे कंट्रोल में रखिया आहिनि। मां चवंदो अगरि कंहिं जे हथ में अल्लाह ताला दुनिया जे कंहिं इंसान जे हथ में अल्लाह ताला रुॻो रिज़िक ॾेई छॾिया न, जेको इंसान खे ज़लील करे मां सम्झंदो कोई बि न करे। हे शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला रिज़िक जा ख़ज़ाना पंहिंजे कंट्रोल में करे छॾिया, पंहिंजे कंट्रोल में। न त इंसान जेको इंसान खे हिकु मानी जे टुकुर ते जेको तानो ॾियनि न, छो त अल्लाह ताला अलीम बि आहे, अल्लाह ताला असांजी दिलनि जे राज़नि खे ॾिसंदड़ बि आहे। अल्लाह ताला इहे मामला पंहिंजे कंट्रोल में करे छॾिया कि इंसान जे हथ में अल्लाह ताला रिज़िक खे जारी न करे छॾियो, इज़त खे अल्लाह ताला के इंसान जे हथ में जारी करे न छॾियो। हे चंद शयूं जेके अल्लाह ताला पंहिंजे इख़्तियार में रखंदो आहे। अल्लाह ताला माल पंहिंजे इख़्तियार में ॾींदो आहे कंहिं बंदे खे, अल्लाह ताला इज़त पंहिंजे इख़्तियार सां कंहिं बंदे खे ॾींदो आहे। अल्लाह ताला शोहरत जेके आहिनि शोहरत उहो बि अल्लाह ताला पंहिंजे अमूर सां कंहिं बंदे खे ॾेई छॾींदो आहे। इहे शयूं इंसान जे हथ में न आहिनि। न त इंसान जा कंहिं ज़माने में पहिरियों ई जेको आहे उहो तरह कढी छॾी आहे। त मुस्लमान जेको आहे रुजू करण जी कोशिशि कनि, मुस्लमान इस्तग़फ़ार जी कोशिशि कनि। ज़िंदगी आर्ज़ी आहे, आख़िरत वारी ज़िंदगी तमामु वॾी ॾुखी ज़िंदगी आहे। उन जे लाइ कुझु बनाए वठो, सभु कुझु दुनिया न हूंदी आहे, सभु कुझु दुनिया न हूंदी आहे। जेकॾहिं सभु कुझु दुनिया हुजे हा, सभु कुझु जेकॾहिं दुनिया हुजे हा त अल्लाह ताला हिन प्लेनेट अर्थ सरज़मीन ते अल्लाह ताला वॾे में वॾी ज़िंदगी मां पहिरियों ॿुधाए चुको आहे पैगम्बरनि खे ॾियां, जेके मासूम आहिनि, मासूम अनिल ख़ता, का बि ख़ता उनखां सादिर न आहे थी। पैगम्बरनि खां कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ता जेको आहे सादिर न थी। अल्लाह ताला वॾे में वॾी हयाती ॾियां न, अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾियां, ईसा अलैहिस्सलाम खे ॾियां, मूसा अलैहिस्सलाम खे ॾियां, या जेकी पैगम्बरनि जी लिस्ट आहे 1,24,000, अल्लाह ताला इन्हनि खे दुनिया में वॾी ज़िंदगी ॾियां। जेकॾहिं रहण जो मक़ाम हुजे हा, पर रहण जो मक़ाम नाहे, अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया में एतिरी हयाती ॾिनी 63 साल। यकीन कयो नॉर्मल ज़िंदगी आहे। अल्लाह ताला महबूब बयानु कयो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में एॾा वॾा अल्लाह ताला अल्फाज़ जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में बयानु कया जो असां सोचे बि नथा सघूं। अल्लाह ताला ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला हिकु मक़ाम ते फ़रमायो जंहिं रसूल जी इताअत कई उन मां अल्लाह ताला जी इताअत कई। सही नॉर्मल जुमिलो आहे। जंहिं रसूल जी इताअत कई, जंहिं रसूल जी फ़रमाबरदारी कई, उन ईअं सम्झो मां अल्लाह ताला जी इताअत थो करे, उहो फ़रमाबरदारी थो करे। अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 63 साल जी ज़िंदगी में आख़िरत तरफ़ मोकिले छॾियो। ईसा अलैहिस्सलाम मुख़्तसिर ज़िंदगी गुज़ारे करे आख़िरत तरफ़, यानी मालूम थिए थो दुनिया सभु कुझु न आहे। इन जे लाइ क़तल न कयो, इन जे लाइ हिक ॿिए खे क़तर में बि इन करे अक्सर ज़्यादा थींदी आहे पैसे जे करे। ॿिनि शयुनि जे करे इंसान जेको आहे घणो मार खाई वेंदो आहे। हिकु माल, ॿियो औरत। अक्सर दुनिया में फ़साद इन शइ ते हलंदो आहे। ऐं इन जो आख़िरी जेको रिज़ल्ट इहो ई आहे मौत। मौत अची वई हमेशह लाइ। हाणे तव्हां आख़िरत ॾे पहुची वेंदो। पोइ ज़ुल्म कई आहे, ज़्यादती कई आहे, कंहिंजे इज़त में हथ विधा आहिनि, पोइ सभु सही कम उते रिपीट थी वेंदा। इनकार कंहिं क़िस्म जो कोई बि न करे सघंदो। बाक़ाइदे हिकिड़ी वीडियो स्टार्ट थी वेंदी तव्हांजे ॾाढो क़यामत ॾींहुं। कोई बि तव्हां इनकार न करे सघंदो। त ज़िंदगी खे बहितर बणायो, तौबा इस्तग़फ़ार कयो। मासियत कई आहे अॻ में, गुनाह कया आहिनि, वॾा वॾा गुनाह कया आहिनि, तौबा इस्तग़फ़ार कयो, अल्लाह ताला सभु माफ़ु कंदो दुनिया में। पर हक़ ॾियणु इंतिहाई आसान अथव। दुनिया में अल्लाह ताला खां माफ़ी वठणु इंतिहाई आसान आहे। आख़िरत में सर ॾाढो मुश्किल आहे, इंतिहाई मुश्किल आहे। त बार बार हर हिकु पैगम्बर जो आख़िरी मैसेज इहो हुयो, इंसानो आख़िरती ज़िंदगी बनायो। पोइ जंहिं बि बनायो अल्लाह ताला उनखे दुनिया में बि कामयाबु कयो ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला उनखे कामयाबु कयो।